वालेकुम टीवी सगत मां फिरोज़ जा सबका पहिरियां हेडलाइन। पेशावर सानी जा वधीक 6 ज़ख़्मी इलाज हेठ ज़ख़्मनि जी सट नसंदे फोत थी विया। शहीद थियलनि जो अंग 63 थी वियो। लेडी रीडिंग अस्पताल जे इंतज़ामिया जो चवणु आहे त धमाके जा 37 ज़ख़्मी अस्पताल आंदा विया, जिन मां 6 ज़ख़्मी ICU में हुआ, जेकी ज़ख़्मनि जी सट नसंदे फोत थी विया आहिनि। घरू मामलन जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पेशावर सानी जे टिनी जवाबदारनि जी सुञाणप थी वई आहे। पुलिस ऐं जांच कंदड़ इदारा जवाबदारनि ताईं पहुची विया आहिनि। हमले में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ख़ैबर पख्तूनख्वा में पुलिस ऐं जांच इदारनि तमामु ज़बरदस्त कमु कयो आहे। शेख रशीद मूजिब बेतमादी जो वॾो शोर मचायो पियो वञे। इजलास जी रिक्विज़िशन जो दरख़्वास्त अञा न मिली आहे। दरख़्वास्त मिलण खां पोइ 14 ॾींहनि अंदर स्पीकर खे इजलास कोठाइणो हूंदो। इजलास जी रिक्विज़िशन ऐं बेतमादी रिथ तहरीक धार शयूं आहिनि। बेतमादी जी तहरीक जे हवाले सां 2 खां 3 ॾींहनि अंदर स्पीकर वटि हूंदा आहिनि। अपोज़िशन अवाम में ग़लत फ़हमियूं पैदा न करे। नवाज़ शरीफ़ जे हवाले सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट जे हवाले लाइ का बि दरख़्वास्त घरू वज़ारत वटि न आई आहे। पेशावर साने जे शहीदनि जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। वाक़े में शहीद थियल 2 पुलिस एहलकारनि समेत 27 माण्हुनि जी तदफ़ीन। बाक़ी शहीदनि जूं आख़िरी रस्मूं अदा करण जो बि सिलसिलो जारी। शहर जो माहौल सोगवार आहे। एहलकारनि जी जनाज़े निमाज़ पुलिस लाइन्स में अदा कई वई। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद ख़ान ऐं ॿियनि जनाज़े निमाज़ में शिरकत कई। धमाके जो केस दाख़िल कयो वियो। गडियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल पेशावर में धमाके जी मज़म्मत करे छॾी। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो गडियल क़ौमनि में पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम खे फ़ोन। पेशावर सानी ते अफ़सोस जो इज़हार। गडियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त पेशावर धमाको मज़म्मत जोॻो आहे। खेसि ज़ाती तौर ते उन सान्हे ते सदमो रसियो आहे। हू पेशावर जे माण्हुनि जे बहितरीन सुलूक बाबति आगाह आहे। पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम गडियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल जा थोरा मञिया। FATF पारां पाकिस्तान खे ग्रे लिस्ट में रखण वारो फ़ैसिलो बरक़रार। FATF गडियल अरब रियासतनि खे बि ग्रे लिस्ट में शामिल करे छॾियो। FATF जो चवणु आहे त पाकिस्तान 27 मां 26 नुक़्तनि ते अमल कयो आहे। दहशतगर्दी जी माली मदद रोकण में जोगी अॻु भराई थी आहे। FATF मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दनि जी फंडिंग बाबति पाकिस्तान जे क़दमनि जी तारीफ़ करे छॾी। FATF जे इजलास में मनी लॉन्ड्रिंग ऐं टेररिस्ट फाइनेंसिंग बाबति पाकिस्तानी क़दमनि खे साराहियो वियो। पाकिस्तान में ॾोहनि सां हासिल रक़म जो फैलाव रोकण ऐं कब्ज़े में वठण में कामयाबी हासिल कई। हुकूमत मुखालिफ़ धुर ते हिकु भेरो ॿीहर हार स्टैंडिंग जो इल्ज़ाम मढ़े छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद ऐं फवाद चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अपोज़िशन खे नाकामीअ जो मुंहुं ॾिसणो पवंदो। फज़लुर रहमान जो मुंहुं लथल आहे। संदसि लथल चेहरे मां सभु कुझु मालूम थी रहियो आहे। फवाद चौधरी जो चवणु आहे त इमरान ख़ान
फौजी हल जी कॾहिं बि हिमायत न कई। पाक फौज इमरान खान सां गॾु बीठल आहे। बेतमादी रिथ अपोज़िशन जो उहो ॿारु आहे जेको घिटी में गुम थी वियो आहे। शफ़क़त महमूद चयो आहे त पेशावर सान्हो अफ़सोसनाक आहे। तहरीक इंसाफ़ इमरान खान जी क़यादत में मुतहिद आहे। नून लीग अबूरी वज़ीर आज़म लाइ पंहिंजो उम्मीदवार साम्हूं आणे। नून लीग पार्लियामेंट में अक्सरियती पार्टी आहे। साहिवाल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कामयाबी उन वक़्तु मिलंदी जॾहिं सभु गॾिजी कमु कंदा। हू रुॻो मशवरो ई ॾेई सघनि था ऐं हाणे सभु गॾिजी कमु कनि ऐं हुकूमत ख़िलाफ़ हिकिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कनि। मुख़ालिफ़ धुर जूं तंज़ीमूं जेतिरो घणो पाण में गॾु वेहंदियूं, बेतमादी रिथ जी कामयाबी जूं उमेदूं ओतिरियूं वधी वेंदियूं। सब निकलोगे, तुम निकलोगे, सब निकलोगे। तुम लाखों में हजारों में, इन गलियों में चौराहों में, शहरों में और गाँवों में, बेरहम हुक्मरानों से, जुल्म के ऐवानों से, इन झूठों से, मक्कारों से, इन दुश्मन से, अय्यारों से। रोटी कपड़ा मकान छीना चाह रहा, छीन रहा है कप्तान, छीन रहा है कप्तान, छीन रहा है कप्तान, मांग रहा है हर इंसान, मांग रहा है हर इंसान। पीपल्स पार्टी जो बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरवाणी में वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ कराची खां निकितल अवामी लांग मार्च काफ़िलो अॼु साहिवाल खां लाहौर पहुचंदो। मुल्तान खां साहिवाल रस्ते ते विख विख ते पंजाब वासियुनि काफ़िले जी तारीख़ी ऐं मिसाली आजियां कई। कादिरपुर खानेवाल मियां चुन्नू चीचा वतनी ऐं ॿियनि हंधनि तां माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खानेवाल मियां चुन्नू चीचा वतनी ऐं साहिवाल में लांग मार्च जे जलसनि खे ख़िताब कयो। मार्च में पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां माण्हुनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। पेट्रोल क़ीमतुनि में लाथ बावजूद ॾींहों ॾींहुं महांगाई में इज़ाफ़ो थी रहियो आहे। 80% पाकिस्तानी सम्झनि था त हुकूमत मुल्क खे ग़लति रुख ॾांहुं वठी वञे पई। इहा अवाम जी हुकूमत बेतमादी नाहे त ॿियो छा आहे। पीपल्स पार्टी जी नाइब सदर सीनियर शेरी रहमान चयो आहे त हिकु हफ़्ते अंदरि खाधे पीते ऐं आम वाहिपे जे 19 शयुनि जे अघनि में वाधि थी। हर तबक़े जे शहरी महांगाईअ सबबि परेशान आहिनि। हर हंधि अवाम इमरान हुकूमत खां छुटकारे जो मुतालबो करे रहियो आहे। जीअं जीअं लांग मार्च काफ़िलो अॻिते वधी रहियो आहे, हुकुमराननि जूं जंगूं कंबी रहियूं आहिनि। सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त अवामी लांग मार्च इस्लामाबाद पहुचण ते क़ौम खे वॾी ख़ुशख़बरी ॿुधण लाइ मिलंदी। वज़ीर आज़म घबराहट जो शिकार आहे। खेसि ॿियनि पार्टियुनि जी क़यादत जी तबियत ऐं अयादत जो ऊनो वराए वियो आहे। पंजाब जे अवाम बिलावल भुट्टो जी तारीख़ी आजियां करे शहीद बेनज़ीर भुट्टो जी आजियां जी यादि ताज़ी करे छॾी। सिंध हाई कोर्ट गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ कंपनियुनि जूं दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। अदालत सुई गैस जे लोड शेडिंग बाबति वफ़ाक़ी हुकूमत खे दुरुस्त मञे छॾियो। सिंध हाई कोर्ट में नॉन एक्सपोर्ट इंडस्ट्री खे गर्मियुनि जी मौसम में गैस जे मुस्तक़िल फ़राहमीअ वारे केस जी ॿुधणी। सिंध हाई कोर्ट 30 खां वधीक दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत फेडरल गैस मैनेजमेंट प्लान फार्म विंटर जो नोटिफिकेशन सही करार ॾिनो वियो।
मुल्क में कोरोना विघे वधीक 10 मरीज हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 3785 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 796 नवनि केसनि जी तस्दीक। आकारी केसनि जी शरह 2.10% रही। सॼे मुल्क में अस्पतालुनि में 842 मरीजनि जी हालत ॻणतीअ जोगी। रूस यूक्रेन जंग 9 ॾींहं बि दाख़िल। ॿिनि शहरनि में रूस जंग बंदीअ जो ऐलान करे छॾियो। शहरनि खे इलाइक़े ख़ाली करण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं। ॿिन्ही मुल्कनि जो वॾे पैमाने ते जानी नुक़सान। रूसी फ़ौज यूक्रेन जे साहिली शहर मारियोपोल जो बि घेरो करे वरितो। मारियोपोल जो घेरो करण बाद रूसी फ़ौज पारां अर्बन शहर ॾांहुं पेशकदमी। यूक्रेनी फ़ौज पेशकदमी रोकण लाइ अहम पुल तबाह करे छॾियो। नेटो यूक्रेन पारां रूस जी बमबारी रोकण लाइ नो फ्लाई ज़ोन जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नेटो चीफ जो चवणु आहे त तकरार में मुदाख़लत कई त मॉस्को सां सिधीअ रीति टकराउ जो ख़तरो हूंदो ऐं एटमी जंग लॻी सघे थी। यूक्रेन जे सदर नेटो जे बयान जी मज़म्मत कंदे चयो आहे त नेटो ॼाणी वाणी फ़िज़ाई हदूं बंदि न करण जो फ़ैसिलो कयो आहे। नो फ्लाई ज़ोन खे इनकार रूस खे वधीक बमबारी लाइ ग्रीन सिग्नल आहे। अलहंदे इत्तेहाद रूस ते वधीक पाबंदीअ जी धमकी ॾेई छॾी। साथियों, सरकारूं माण्हुनि खे जेलुनि में विझी या कलम 144 हणी या किताबनि ते पाबंदियूं विझी ईअं सम्झंदियूं आहिनि त असां माण्हुनि जे आवाज़ खे दबाए छॾियो। पर मुंहिंजे एतिरो अरसो जेल में रहण जे बावजूद कंहिं न कंहिं शिकिल में कुझु न कुझु मुंहिंजो नीह जो नियापो अवां ताईं पहुचंदो रहियो आहे। कलम 144 ते लॻण जे बावजूद असीं वॾे पैमाने ते न सही, नंढे पैमाने ते सही, असीं पाण में गॾु थी सघिया आहियूं, छाकाणि त ख़्याल जी परवाज़ खे केरु रोके सघियो आहे। कामरेड जाम साखी जे विछोड़े खे 4 साल मुकमल। खाबी दुर्ज अॻवान कामरेड जाम साखी जे 3 वर्सीअ जी मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कामरेड जाम साखी जे वसीअ ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त जाम साखी सॼी ज़िंदगी तरक़ी पसंद सोच, गोरियत, तबक़नि जे हक़नि ऐं जमहूरियत लाइ जिदोजहद कई। जाम साखी जी जिदोजहद ऐं कुर्बानियूं मशले राह आहिनि ऐं हू हर इंसान दोस्त जे दिलि में सदाईं ज़िंदा रहंदो। ऐं पाकिस्तान जो नाले वारो अदाकार मसूद अख्तर 72 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मसूद अख्तर फिफड़नि जे कैंसर में वरतल हो ऐं गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां लाहौर जी अस्पताल में इलाज हेठि हो, जिते संदसि साह जो सॻो टुटी पियो।